ये साईं अची वियो यूनाइटेड जो साईं ऑरेंज काउंटी एयरपोर्ट आहे लॉस एंजलिस कैलिफोर्निया। जहाज़ साईं जबलनि मां टपंदा शहरनि जे मथां लंघंदा पहुची विया साईं। बादलनि खां पोइ इंटरनेट कट थी वई पर तव्हांजे लाइ रिकॉर्डिंग कयूं था। त बादलनि खां पोइ जहाज़ मथे जॾहिं चढ़ियो त छा नज़ारा बादलनि खे चीरी थो जहाज़ सुकट कंदो मथे थो वञे मथे जो आसमान तव्हां दोस्तनि खे यार टनो है जहाज़ पटो हणे थो साईं खॿे हथ ते। सुभान अल्लाह मुंहिंजा मालिक रब जी क़दर त साईं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ ये जहाज़ वञनि था पिया साईं। हे बसि कटो आयूं थो वञे साईं हेॾे पर नज़ारा मुंहिंजे मालिक जा हाय हाय पशम पई आहे सॼणा हाय हाय गुबार साईं। इहे मींहं जेके असां वटि पाणी बरसाइनि था साईं इहे बादल अथव कड़का अथव बिजलनि जा कीअं पशम पई आहे बादलनि जे मथां छा आहे कीअं नज़ारो हूंदो आहे अॼु साईं तव्हांखे उहो ॾेखारियूं था। पाण कम सिधा थी वेंदा साईं। बसि साईं ॾिसंदा हलो बादलनि जे मथां नज़ारो कीअं हूंदो आहे हाणे तव्हांखे उहो ॾेखारियूं था। अञा जहाज़ मथे चढ़ंदो थो वञे खंभ ई चढ़ा थी बीठो आहे नज़ारो ॾिसो सुभान अल्लाह। सचारी पिक त अलाए छा आहे साईं। हा मुंहिंजा मालिक रस्तो शेयर थींदो हले भाउ मुंहिंजा शेयर 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 ओ भाउ ओ टोपी वारा ओ दाढ़ी वारा ओ पटके वारा ओ नंढड़ा शेयर हिकु शेयर जो सवाल आहे बाबा। हा सुभान अल्लाह साईं। मालिक जी कुदरत ॾिसो बादलनि जे मथां साईं अहिड़ो जहाज़ सुकट कंदो अञा कट हणंदो हेठि बादल मथे बादल आसमान आहे मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग रंग दोस्तो शेयर हाणे साईं सदो थो हाणे सदो थो हाणे साईं मंदिर मथे चढ़ी आयासीं। आसमान हलंदे हलंदे साईं हिकिड़ी बहितरीनु शइ अची वई आहे दुनिया जो अजूबो
ॾिसो हे ज़मीन जे अंदरि साईं इहे ॾार ॾिनल आहे। इहा ॾार 1500 खां 2000 फुट हेठि आहे गहरी। ग्रैंड कैनियन जो नालो आहे हे साईं एरिज़ोना स्टेट। ऐं हे ॾिसो साईं हे ॾिसो पूरो साईं। बसि साईं हलंदे हलंदे हेठि ज़मीन ते जड़ा पहाड़ कीअं नज़र था जहाज़ मां। ॾिसो था ख़ाली ज़मीन मैदान आहे। वाह मुंहिंजा मालिक। हे साईं एरिज़ोना जा मैदान अथव। रेगिस्तान जबल साईं। ॾिसो हाणे बसि कैलिफोर्निया एरिज़ोना जे विच में वरी कैलिफोर्निया आहे आख़िरी स्टेट वेस्ट कोस्ट जी। बसि पुॼण वारा आहियूं। मथां हे शहर कीअं नज़र था। हे ॾिसो कीअं मिलंदा।
close your tray table and put away carry-on items. Place your seat in the original upright position. Seat back device holders must be stowed for landing. We will now collect any items you wish to discard. Please put away larger electronic devices, including laptop computers. Secure smaller handheld devices in your hand or seat pocket. Devices must remain in airplane mode until after we land. We will be landing soon. इजाज़त है बढ़ाने की। तो साईं हाणे ये शहर जा नज़ारा, ये साईं बर्फ़ नारा जबल घर सोसाइटी साईं तरीक़े सां ठहियल आहे। पूरो हिकु नंबर कमु अथनि। बाक़ी साईं मुसाफ़िरनि बि अख पटी आहे, सुता पिया लॻे पंहिंजे पोटनि ॾोटनि सां। मुसाफ़िर साईं असां बि साईं नंढा मिठा कयूंसीं, अखियूं ॻाढ़ियूं सॼी राति। वाह, हे ॾिसो साईं पाणी जो रिज़र्व कुदरती। ट्रनो हणे मथो साईं ट्रक वांगुरु जहाज़ बि हवा में। ये खंभई मथे खजी विया आहिनि माना घटि। बाक़ी साईं ओए हा अथव बर्फ़ हेठि कैलिफोर्निया ऐं सबर्ब ऑफ LA लॉस एंजलिस तमामु वॾो शहर अथनि साईं। शुरू थी वियो सम्झो हाणे हदी ते टपऊं था पिया हुआ कराची ॾे वञण जे लाइ। मिसाल था मिसाल। हे ॾिसो था ऐं हिन जा हाईवेज़ ॾिसो साईं, हाईवे जेको चवंदो आहियां हे ॾिसो यार, ॾिसो हाईवे नांग वांगुरु साईं वंग खाईंदो हाईवे। इहा अथव असांजी अमेरिका, तव्हांजी अमेरिका दा सभिनी जी अमेरिका। जेको महिनत करे अचे, अमेरिका इज़ अ लैंड ऑफ अपॉर्चुनिटी। हे घर ॾिसो साईं,
इस्लामाबाद वारो सीन अथव हिते ॾाढो इंग्लिश माहौल आहे साईं हिते जबल साईं बर्फ़ साईं झटका साईं ये है जम्मू कोरी वारा झटका था नाणो प्यारा बाक़ी साईं जीअं चयोमांव कैलिफोर्निया जा पहाड़ कैलिफोर्निया जी ज़मीन वॾी ताक़तवर आहे फल फ्रूट वॾा थींदा आहिनि ॾिसो न पहाड़नि ते वणकारी आहे पोयों तव्हांखे ॾेखारियो एरिज़ोना सफ़ा प्लेन रेगिस्तान बंजर कैलिफोर्निया ईंदे ई बाग बगीचा शुरू थी विया वणकारियूं शुरू थी वियूं बर्फ़ां शुरू थी वियूं हे साईं बसि पहाड़ हुतां टपंदो आबादियूं आहिनि शहर आहिनि ॾिसो था मुटे ई नथो ऐं हे साईं पहाड़ वरी हिकु ॿियो टपियोसीं वणकारी लॻी पई आहे पहाड़ ते हेतां पाण खे ईअं नज़र अचे थो हेठि वण अथव इहे साईं गाह बाह बीठा आहिनि ॾिसो त सावक हुया विच ते टावर बावर बि लॻल आहिनि पोयों वरी शहर वरी हाणे जबल क्रॉस कंदा त वरी शहर ई शहर साईं पर बर्फ़ साईं साम्हूं मज़ो ईंदो आहे साईं घुमाईंदोमांव न तव्हां चवंदव वाह भुटा कैलिफोर्निया ई तूं घुमाई आहे दोस्तो शेयर थींदो हले हिकिड़ो शेयर आहे हिकिड़े शेयर जो सवाल आहे मिठा हिकिड़ो शेयर फॉलो बि करे छॾियो साईं जेके नवां दोस्त आहिनि पेज खे लाइक फॉलो ज़रूरु कयो अधूरो कमु न कजो ईअं न त सुभाणे चओ यार अमेरिका न ॾिठी शइ तव्हांखे अहिड़ी अमेरिका घुमाईंदोमांव तव्हां चवंदव वाह वाह साईं गुल हिकिड़े ॿिए पहाड़ जो लंघो थियो वरी हाणे वरी शहर हाईवे ॾिसो था विच मां कट ठाहींदा पहाड़नि ते घर कैलिफोर्निया जो साथ मने या न मने झटका ये लोग अल्लाह अकबर अल्लाह उस्ताद ईअं न कर प्यारा हाँ मुठ में तो अचे अल्लाह ओ माय गॉड हल्को रब अल्लाह अकबर साईं अहिड़ा झटका ईंदा अथव न जहाज़ में पोइ दिलि विले थींदी अथव प्यारा अल्लाह ॾिसो था साईं हाय साईं अलाए कहिड़ी गैस हूंदी आहे हिते मथे हवा में हिन वक़्तु ऐं हेठि ॾिसो था छा ॾेखारियां एले शहर साईं पूरो एले त ओयो डाउन ओयो समुंड रोशन अची वियासीं साईं एले अची वियासीं वाह साईं ओयो एले जो डाउन ओयो एले जो डाउन ओयो एले साईं एले डाउन तव्हांखे ॾेखारींदोमांव इहो बि भई हे पूरो एले अथव साईं लॉस एंजलिस एले चवां थो पूरो ॿुधायांव लॉस एंजलिस परियां समुंड अथसि उहो पहाड़ हेॾो समुंड हे साईं तव्हांजो लॉस एंजलिस पूरो शहर फुल नज़ारो साईं जहाज़ हाणे लहण जो मंज़रु ईअं खंभ केरे छॾींदो आहे जे कबूतर खंभ केरे छॾींदो आहे न लहण जे वक़्तु जहाज़ बि पखियुनि वांगुरु हेठि ॾिसो खंभ हेठि ईअं झुकाए छॾींदो आहे पोयों त लहंदो बाक़ी साईं मथां ॾिसो नज़ारा ॾेखारींदो आहे ग्राउंड में दुकान घर हिते बि उहे आहिनि पर हिते मथां नासी हेठि आहिनि असां कारा हूंदियूं आहिनि छतियूं हिन जूं ऑरेंज हूंदियूं आहिनि न नारंगी रंग जूं छतियूं एले जूं फ्लोरिडा जूं छो त साईं हिते उस थोरी चवंदा आहिनि तेज़ पवंदी आहे गरमाइश वधीक पर एले जो मौसम समुंड जे करे नॉर्मल ऐं फ्लोरिडा जो बि ईअं आहे हिन जे करे हिन जी छतियूं ॾिसो त नारंगी घणियूं अथव मां वटि कारियूं आहिनि हिते नारंगी आहे
हली साईं ॾिसूं हाणे आहिस्ता आहिस्ता डाउन अचनि था शहर आबादियूं अचनि थियूं हे जहाज़ साईं गोता आणंदो साम्हूं समुंड आहे कैटलीना आइलैंड वठी हला साईं हितां 2 कलाक परे ॿेड़ी ते वठी वेंदा आहिनि समुंड में गुनागुन घुमा फिरा ऐशकी आहे दोस्त मिली विया त हलंदासीं हे ॾिसो हाईवे एले साईं एले अथव एले माना लॉस एंजलिस वाह लॉस एंजलिस हे ॾिसो हितां जी ॿी ज़िंदगानी आहे न्यूयॉर्क जी पंहिंजी ज़िंदगी आहे पर लॉस एंजलिस जी पंहिंजी ज़िंदगी आहे हिते साईं काफ़ी दोस्त आहिनि संगतर आया आहिनि ॾिसूं कंहिंसां सां मुलाक़ात थी आहे अचर जो ॾींहुं आहे प्यारा अचर जो ॾींहुं शेयर था हिकिड़ो शेयर बि थींदो हले सॼा वेयर हाउस फैक्ट्रियूं आहिनि भाउ मुंहिंजा हे वॾा चौगुर्द इहे सभु ऑफिसियूं आहे वेयर हाउस आहिनि हे मूंखे लॻे थो अरवाइन कैलिफोर्निया आहे साईं अरवाइन शहर छो त हिते असांजे क्लाइंट जी ऑफिस आहे ॿिए बि असांखे हिते अचिणो पए पूरो हफ़्तो मां हिते आहियां साईं लॉस एंजलिस में पूरो हफ़्तो हे ॾिसो था अल्लाह छा त नज़ारा आहिनि ॾिसो था फिल्मी सीन न हूंदो आहे गिबलियूं घुमंदियूं आहिनि रस्ते ते हिकु सिधे रस्ते ते हे उहो आहे साईं तव्हांजो लॉस एंजलिस दिलि जा यार जहाज़ हाणे लहंदो वेंदो छो त हिन जो बिज़नेस आहे साईं एयरपोर्ट जी बिक में ई आहे न ऑरेंज काउंटी जे एयरपोर्ट ते एल ए जे बि एयरपोर्ट ते न आहियो उहो त तमामु वॾो आहे मां आयो ई ऑरेंज काउंटी एयरपोर्ट ते ॾिसो ऑफिसूं साईं टेलीकॉम जूं ॿियूं वॾा जूं कंपनियूं डिस्पैचर बसि कंदे साईं पाछो जहाज़ जो एयरपोर्ट में दाख़िल हे टच डाउन साईं हाणे कंदो तव्हांखे ॾेखारींदो ॾिसो वॾो को छतो ड्राइवर आहे रामी कान अथसि अलाह वॾा धक ॾिनो असां लाहे असांखे बसि लाहे टाइम पूरो थी वियो लाहे बाबा तूं त ड्राइवर ई न आहियो सदाईं त ॾिसो खंभ कीअं खुली आहे लहण जे लाइ माण्हुनि जा पंहिंजा प्राइवेट जहाज़ बीठा आहिनि हिते ॾिसो माण्हुनि जा पंहिंजा नंढा जहाज़ बीठा आहिनि जाम असां ड्राइवर ई हो चंडो हुयो वॾो झटको ॾिनई मज़ो ई न ॾिनई अहिड़ा ड्राइवर हूंदा आहिनि टच डाउन कंदा आहिनि सुकून में प्यार में हिन त साईं बसि साईं हे लही वियासीं कैलिफोर्निया में साईं बसि ॾिसो एयरपोर्ट ते पहुची वियासीं जहाज़नि जूं कतारां लॻी पयूं साउथ वेस्ट जूं हे साईं ॾाढो प्यारो एयरपोर्ट आहे हिन जो नंढड़ो टिकट महांगी हूंदी आहे हितां जी पर हिते रश न हूंदी आहे कमु अगरि मुंहिंजो हाणे हितां ॿियो एयरपोर्ट आहे न 1.5 कलाक परे आहे जेको मेन लॉस एंजलिस एयरपोर्ट आहे पर मुंहिंजी कंपनी हिते आहे बिज़नेस हिते आहे हर शइ हिते आहे क्लाइंट हिते आहे मीटिंगियूं हिते आहिनि पूरो हफ़्तो इन जे करे चवंदा आहिनि टाइम इज़ अ मनी 1.5 कलाक अचण जो 1.5 कलाक 3 कलाक जे एल ए में मां ज़ाया कयां पोइ $200-300 मथे ॾेई करे क्लाइंट चयो त हीअ टिकट तुंहिंजी कराई आहे तूं अचु लॉस एंजलिस सुकून सां लहो ऐं तुंहिंजो होटल ऐं गाॾी तयारु हूंदी हाणे हलंदासीं रेंटल गाॾी खणंदासीं तव्हांखे ॾेखारींदुमि लाइव ॿुधव हाणे ॾिसो साईं असांजो बि जहाज़ हे जीअं जहाज़ लॻल आहे न इहा मुंडी असांजो बि हुयो थोरो अॻे 10 ते लॻंदे न साईं मूंखे लॻे थो 9 नंबर ते लॻंदो हे 11 आहे हे 10 वेझी वियो त बिलाकर साईं जहाज़ पंहिंजी मंज़िल ते पहुची वियो गेट नंबर 7 ते जेको चयोमांव डंडियूं जलियूं बीठो हूंदो आहे इशारो इन साईं कोडिंग हूंदी आहे बसि ईअं सिधो वञ बाक़ी माण्हू बीठा आहिनि लाइन में
पहुची वियासीं साईं पंहिंजी मंज़िल ते सिर्फ़ु असांजा देसी न टाटा थो करे नंढो ॿार अॻे वेठो आहे न उन खे ॾिसो साईं बसि हल सिर्फ़ु देसी न अंग्रेज़ बि हाणे ॾिसजो छिता थींदव ख़बर बि आराम सां लहंदासीं पर न हे पोयां था ॾिस हे बि उहो ई असांजा बि जहाज़ लॻंदो न आहे दरवाज़े ते थींदा न पर दोस्तो तव्हांजो कछु न अंग्रेज़ बि ईअं ई आहिनि हे ॾिसो वारो कर आराम सां दिलि भर जानी लाइटियूं वाइटियूं आहिनि आराम सां मड़ आराम सां जानू ॾिसो बसि माण्हू वारो कर सभु असां चवंदासीं असांजा देसी ईअं आहिनि पर जॾहिं खां मां अमेरिका आहियां मुंहिंजो अमेरिका जो वरी कमु चढ़ियल आहे वधीक ॾिसो था शुरू में मां बि ईअं हुयुमि कूड़ चवणा पर मां बि ईअं छितो थींदो हुअमि पोइ ख़बर भई न ॿेली असां त आराम सां लहंदासीं असांखो लाहींदा इन करे वेठा हुजो आराम सां जहाज़ के उॾरिया था वञनि के लथा न असांखो हे साईं अलास्का जी बि एयरलाइन बीठी आहे हितां अलास्का वरी 3 कलाक परे बाक़ी साईं उहे छा कंदे प्यारा ढाकण ते को न को कमु हूंदोसीं हे साईं अची वियासीं ऑरेंज काउंटी एयरपोर्ट लॉस एंजलिस वॾो मज़ो आहे साईं पूरो हाणे ॾिसो बीठा आहिनि टंगिया छा कयूं माण्हू खे सम्झण में न टाइम लॻंदो आहे इहे शयूं के वांगुरु वेठा बि आहे त पोइ इहे सुकून सां छो त ख़बर आहे हे साईं अची वियव उहे ई ट्रैक्टरियूं ट्रालियूं छिंछियूं न आहिनि हिते प्यारा लोडर न आहिनि लोडर न हाणे हे डिगी खोले हे कर दो Folks, baggage claim is to the left, downstairs to the right. Here's the left. Left, right, left. ॾिसो साईं ट्राली बि अची वई लोडर अची वियो हे हाणे बसि अंदरों डिगी खोले अंदरों हिकिड़ो माण्हू वेंदो डिगी में बैग रखंदो वेंदो ऐं पढ़ंदा वेंदा रखंदा वेंदा हेॾे माण्हू टंगिया बीठा हूंदा ईअं बसि साईं उहो हाणे स्कैन कंदो त बाक़ी हितां जो बैग आहे या न आहे को ग़लति बैग त हेॾे न मोकिले छॾियो अथऊं हे माण्हू सही ज़िमेदारी सां कमु न करे न पोइ बैग हेॾां जा होॾे थी वेंदा आहिनि हाणे जो चेक कंदो वेंदो आहे हिकु बैग ओए स्कैन कयां हा बसि सही आहे हितां जो आहे रख खणो पंहिंजे भाउ खे ॾिसो हे हाणे साईं ॿियो कयां ड्रेस सही आहे हल वाह ॾिसो था काॾे पियो हे किरी पियो हूंदुसि बैग स्कैन कयां हे रखंदो हिते हाणे उहो वारे ते ॾिसो था हिकु बैग तूं खण हिकु मां इंसाफ़ बराबरी साईं हे ॾिसो व्हील चेयर वेंदी हेॾे हाणे तव्हां वारो कर स्कैन कर स्कैन हाणे तूं बैग खण हाणे स्कैन मां खणंदुमि त इहो साईं सिलसिलो हलंदो पियो हे जहाज़ हूंदा पिया माण्हू हेॾो जेसि ताईं लहंदा पिया बसि हाणे अदा स्पीड तेज़ थी आहे ॾिसो त माण्हू निकिरंदा वेंदा आहिस्ता आहिस्ता न सामान लाहींदा वेंदा मज़े सां पाण मज़े सां लहंदासीं हे ॾिसो झूना पोड़ियूं बि बीठियूं आहिनि तकड़ न आहे बाबा जहाज़ में उसूल आहे साईं या त पोयों सीट हुजे या त अॻियां हुजे या जॾहिं पंहिंजो हितां नंबर अचे न पोइ ई उथो तव्हां ईअं न आहे त अॻ में साईं 15-20 मिंट उथी बीह रहो टिंगजी बीठा हुजो प्याज टकियो बाथां जो न जातियूं पायो हेॾे होॾे
सुकून सां ॾिसो था सुकून था की लहंदा वेंदा पोइ पाण बि हीअं साम्हूं हे त न आहे पंहिंजो हेॾो पियो आहे सामान खयूं पोइ पाण हलंदासीं ख़ैर सां न ॾिसो न मां हिन जे मथां टपा ॾेई थो सघां न छा सफ़ाई वारा बि गॾु अची विया छो त जहाज़ वरी हाणे मोटंदो न जहाज़नि जो इहो उसूल जॾहिं ईंदा आहिनि ओॾे ई मोटंदा आहिनि हे साईं बाक़ी बैगन वारा डिगी खोले करे सामान खणनि था ट्रालियूं ट्रक साईं हिकु ॿियो उॾरियो वियो आहे कोई यूनाइटेड जो अची वियो वाह वाह साईं हाणे अची वियो पंहिंजो नंबर अचो त हलूं ॾिसो हाणे ख़ाली थी वियो जहाज़ सॼो हे साईं बसि साईं सुकून प्रोग्राम माण्हू अञा पहुचा आहिनि पर सफ़ाई वारा कम ते लॻी विया आहिनि ॾिसो हे मां वांगुरु बिल्कुलु चिल वारा माण्हू आहिनि न रिलैक्स त असां सुकून सां वेंदासीं हलो मड़ हे ॾिसो सफ़ाई वारा लॻी विया घणा माण्हू सामान ताईं विसारींदा आहिनि त हिते मोबाइल इहे खणी पोइ ॿाहिरि ॾींदा आहिनि पूरो साईं थैंक यू हे साईं जहाज़ मां निकिरंदे ई कदम अची वियो हितां जी फैसिलिटी ते हे पायलट साईं वञनि था पिया पूरो ॾिसो हिते बि वरी उहा ई घटी ईंदे ई साईं एयरपोर्ट जा वरी नज़ारा हितां जा कुझु हिन तरह जा वाह हे में सवारियूं वेठियूं आहिनि ॾिसो डेलिस चयोमांव न इहो एयरपोर्ट जहाज़ होॾे वापसि वेंदो 10:51 थियो वेंदो पर 10 टाइम थियो आहे हिन वक़्तु हाय हाय हे ॾिसो था सिक्योरिटी चेक पोस्ट एयरपोर्ट जी हिन जी एग्ज़िट हेॾो बि आहे ऐं हितां बि आहे था ॾाढो सुहिणो नंढिड़ो एयरपोर्ट हुते लहो टैक्सी ते ॿाहिरां हे सिक्योरिटी हितां टपी आहे ऐं तूं डायरेक्ट दरवाज़े ते मां हिन एयरपोर्ट ते बि काफ़ी ट्रेवल कयो हाणे लिखियलु अथव हितां मां होॾे टपी वियुमि न सिर्फ़ु हे दर टपियुमि सम वयुमि ॿीहर वरी सिक्योरिटी चेक कराइजा तव्हांखे नज़ारो हिकु दफ़ो सुकून सां करायां था ऑरेंज काउंटी जो आहे साईं एयरपोर्ट हिकु वॾी शइ आहे हेॾे दरवाज़ा आहिनि दरवाज़ा माना गेट न जहाज़ में चाढ़ण जे लाइ 6 नंबर आहे हिते वियो हे 7 मां पाण लही आयासीं ओयो जहाज़ बीठो आहे ऐं 7 खां 22 हेॾे आहिनि उन खां पोइ हाणे अचो त हलूं बैगेज न पाण खे साईं रेंटल कार खणी आहे हिन जे करे पाण हलंदासीं हेठि ॿुध बाबा पाण हलंदासीं हेठि बाक़ी सिक्योरिटी वञण वारा वञनि था सिक्योरिटी TSA प्री अप्रूव CNN मथे अराइवल हाणे बसि साईं हे मूंखे हितां ईंदो आहे कराची वारो एयरपोर्ट यादि ईंदो आहे न डिपार्चर उहो अराइवल ते मथां अची करे जेको लहंदा आहियूं हे साईं बैगेज जो सीन ई आहे ॿुधव पार्किंग रेंटल कार असांजो अची वियो साईं अॾो हिन जूं साईं रेंटल कार हे हीअं माना चए थो कट हीअं ॾेई हेॾे अचो हे सामान खणण ढोइण वारा था हिते हेल्थ केयर फ्री साईं किट मिले थी मुफ़्त में हाय कैन आई गेट वन So this is a PCR test. It takes 2 to 3 days to get your results. Oh, okay. Just register online. Okay. Okay. It does take Thank 2 you. to 3 days for your results to come back via email. Just drop it off at a clinic drop-off or register online. ॿुधव साईं हे कोरोना जी किट ॾिनी अथऊं ऑनलाइन रजिस्टर कयो सैंपल कढी असांजी क्लिनिक ते छटियो 2 खां 3 ॾींहंनि में तव्हांखे रिज़ल्ट अची वेंदो हे बाक़ी पटो हले थो पियो ॿुधव माण्हू
हाणे साईं हलूं पाण काॾे भई रेंटल कार मामा ओ ये रेंटल कार दा लिफ्ट ऊबर जो सही लॻल आहे हिते बि हो पर न एले वॾो शहर आहे त हिन जे करे पाण खणंदासीं रेंटल कार हे किया सोरेंटो साईं असां वारी गाॾी बीठी अथव नओं मॉडल नुमाइश लाइ ॿुधव हे एयरपोर्ट साईं हे रेंटल गाॾियूं हलो दोस्तो जैसा रेंटल गाड़ी बाड़ी खड़ाओ तेस ताईं तव्हां वीडियो खे शेयर करे वठो इंशाल्लाह वरी मां ॿीहर पोइ अचां थो गाॾी मां तव्हांखे सॼी इहो सीनरी ॾेखारियां था हर्ज रेंटल सॼो हलो साईं पंहिंजो पहिरीं प्यारनि जो ख़्यालु रखिजो थोरी देरि खां पोइ अचंदा जेसि ताईं तव्हां शेयर करे छॾियो था ऐं जल्द मिलूं था अल्लाह हाफ़िज़